अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आया अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 56 16/7/1983 ईस्वी सुबुह चकर ॾेई अची मैदान में पियल खट ते वेठो आहियां। अनर सुबुह सां अची छिनकार ऐं वार्ड जी ॿुहारी तारीख़े लॻो आहे। राति गर्मी हुई, हींअर थोरी थोरी हवा लॻणु शुरू थी आहे। हिंदुस्तान जी चीन सां जंग वेठो पढ़ां। अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। माण्हुनि सां गॾु कॾहिं कॾहिं क़ौमुनि खे बि चरपण जा दौरा पवंदा आहिनि। असीं हिते उन दौरे मां लंघी रहिया आहियूं गुज़िरियल 36 सालनि खां। हिंदुस्तान उन जंग छेड़े दौरान उन दौरे जे असर हेठि ते ॾिठो। हिते वांगुरु उते बि मथां खां वठी हेठि खोड़ीअ खे घुमरो हो। सॼी ॻाल्हि जो फ़ाइदो न कि हिंदुस्तान जे अवाम खे थियो, न कि ख़ुदि पंडित नेहरूअ खे थियो। फ़ाइदो थियो अमरीकी ऐं बरतानवी साम्राज्यनि जो, जन जो ज़रे घटि हिंदुस्तान जी इक़्तिसादियात ऐं सियासत ते कब्ज़ो थी वियो ऐं किरोड़नि जे फ़ौजी असबाब जा आर्डर मिली वियनि ऐं संदन हिंदुस्तानी सियासी सिविल ऐं फ़ौजी छाड़ता रे ॾिने रे वरिते मुफ़्त में मुल्क जा दोदा बणिजी विया। नेहरूअ खे हुश्कारी ऐं पबियूं ॾेई खेसि चीन सां विढ़ाइण जो मक़सदु पूरो थियो। साॻीअ तरह अमरीका पोइ वरी चीन जो पग मट यार बणिजी खेसि पबियूं ॾेई हुश्कारी खेसि वियतनाम खे सेखत ॾियण लाइ खांसि वियतनाम ते हमिलो करायो ऐं चीन खे सॼे जहान में ख़्वार ख़राब करायो ऐं संदसि सियासी ऐं फ़ौजी आबरूअ तां अॻड़ी लहिराई। 12 थी विया आहिनि पर अख़बार अञा कान आई आहे। पाड़े वारा जवान असांखे रहाइण जी करण बदिरां लॾाइण जी पिया कनि। अॼु वरी बि मानी मोकिली अथनि, असीं छा मोकिलियूं? आहे त सभु की पियो, पर यादि करे मोकिले केरु? जलंधर रेडियो पंजाब शायदि ओभर पंजाब जी शादीअ जी गेचनि ऐं साठनि सूणनि बाबति फीचर पियो पेश करे। धुनूं अजीब ऐं नयूं आहिनि पर ॻाइण वारियूं ख़ासि कोन्हनि। ॾाढी गर्मी आहे, पंखो टाप ते रखियो अथमि पर गर्मीअ खे ॼण पंखे जी ख़बर ई कान्हे। असगर अख़बार वठण जे बहाने ग़ाइबु आहे। सॼो मुल्क मौला जो घुमी फिरी कमकार लाहे पोइ अख़बार रंगाईंदो ईंदो। चए इजो हींअर मसे मसे मिली आहे। माऊं वेचारियूं शइ शिकिल वठण लाइ ॿारनि खे घर खां ॿाहिरि मोकिलींदियूं आहिनि, पोइ उहे थिया वसवारा, जॾहिं खपेनि तॾहिं मोटनि, बहाना खोड़। मूंसां बि उहो किसो आहे। अलबत ख़ासि न। हिंदुस्तान चीन सां जंग पढ़ी पूरो कयुमि। अहिड़ो किताबु पाकिस्तान जे हुक्मरान टोलनि ऐं साम्राजी छाड़तनि ऐं रुजत परस्तनि जे मुल्क दुश्मन बदमाशुनि ऐं गॾ पायुनि बाबति बि हुजणु घुरिजे। ख़ासि करे बांग्लादेश ऐं बलोचिस्तान में संदन हिमाकतुनि ऐं ज़ुल्मी कारसतानियुनि बाबति। शाम जलंधर टीवीअ तां लाहौर जो फ़नकार हुसैन बख्श पियो ॻाए। हिंदुस्तानी कंपेयर पियो चवे, हाणे छा ॻाईंदो? काफ़ी। हाणे काफ़ियूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, हिकिड़ी सिंधी काफ़ी, ॿी मुल्तानी। तव्हां कहिड़ी काफ़ी ॻाईंदो? मुल्तानी। हाणे फरीद जी ससुईअ मां काफ़ी ॻाए पियो। चइबो त सिंधी भेरवी ऐं सिंधी काफ़ीअ जे करे असीं बि हिंदुस्तानी राग में आहियूं। हू यार बि के जुगादरी आहिनि। ही ॻाए बिल्कुलु मामूली नमूने पियो, पर हिननि हमराहनि अची खयो अथसि। वाह वाह जी धुम आहे। ही यार सची पची भाए पियो त कमाल पियो करियां। सो वठियो पलटा हाणे। क्या कहना, सुभान अल्लाह लॻी पई आहे। दिलि में पक चवंदा हूंदा त कहिड़ी चिब मां फासी वियासूं। दरअसल पंजाबी या सिंधी कलाम मसनूई तरह उर्दू गज़ल जे तर्ज़ में थधी लय में ॻाइण कलाम जी ॿेड़ी ॿोड़णु आहे। उहो मर्ज़ जहिड़ो फैशन महदी हसन शुरू कयो आहे ऐं हिते राज उन में वठिजी विया आहिनि। ॾाढा बुछड़ा था लॻनि उन लखनवी दहलवी नकालीअ में। हर क़ौम जे राग जो पंहिंजो गायकीअ जो अंदाज़ बि हूंदो आहे। अदब ऐं ॿिए फ़न वांगुरु राग में बि सिखण ऐं सेखारण जे अमल जूं के हदूं हूंदियूं आहिनि। उन्हनि खे टपबो त अंधी नकालीअ जूं सरहदूं शुरू थी वेंदियूं। 17/7/1983 ईस्वी सुबुह थधी हीर पई लॻे। उर्दू सर्विस तां लता जा ठाहूका गाना पिया अचनि। फ्रेंच अदब जी ओसर बाबति वेठो पढ़ां। पढ़ियो अॻु हथ में, हिन भेरे ॻाल्हि सम्झण जी कोशिशि पियो करियां। 11हीं सदीअ जूं ख़बरूं पियो पढ़ां। नाश्तो कोन कयो हथ में, भायां त चवांसि त फ़ख़्रूअ वारियूं सयूं ठाहे। कई महीना त खाधो खाई न सघिबो हो पेट जी ख़राबीअ जे करे। खाधे जो ॿुधी ॿार महसूसु थींदो हो। हाणे हालत बहितर आहे, सफ़ा ठीकु त न पर बहितर। हवा तेज़ पई लॻे। असगर ॼमूअनि जी पाट भरे खणी आयो आहे। काठियुनि जा टुकड़ा ॻंढे हिकिड़ी वॾी
छड़ ठाहे उन्हनि सां हिन वार्ड जे साम्हूं बीठल ॼमूअ जे वण मां छाणे आयो आहे। कल्ह टियों ॾींहुं बि आंदा आहीं। मूं चयसि हाणे पाण चोरीअ जे माल ते हिरी विया आहियूं, पर ख़ैर मुहागे जे हक़ जे करे उहो पटु पंहिंजो आहे। सरकार खे ॻाल्हि न वणे त असांजे मुहागे वारी ज़मीन तां पंहिंजो ॼमूं पटाए खणी वञी ॿिए हंधि हणे। चयाईं न साईं, हक़ु पंहिंजो आहे, वण जी ख़िदमत ई पाण कई आहे, ॿिया रुॻो मुफ़्त जा खायार आहिनि। पाणी रोज़ु आउं ॾियां, ॼमूं नंढा आहिनि पर लज़त अथनि। राति शरीफ़ मुक़दम पंहिंजे पुट जूं ख़बरूं पे ॿुधायूं। चए सियालकोट जो क़िलो हिन जेल खां बि वॾो आहे। पंहिंजे पट जूं ख़बरूं पे ॿुधायूं। चए सियालकोट जो क़िलो हिन जेल खां बि वॾो आहे, पर ऊचो अहिड़ो जो यकसाई मुड़ुसु मथे मुश्किल चढ़ी सघंदो। मथां बि हेठि निहार त हेठि टांगा ईअं नज़र ईंदा जीअं माकोड़ियूं। गर्मियुनि में शाम जो शहर जा सखर माण्हू सभु क़िले जी छत ते वञी वेहंदा। उते दरगाह बि आहे, वेहण जूं जायूं बि आलीशान आहिनि। मज़ो हेठि मराले ते आहे, जिते चनाब मां वाह निकिरनि था। हर वक़्तु थधिकार सावक रौनकूं लॻियूं पयूं हूंदियूं आहिनि। माण्हू ॿारहें बचे मानियूं पचाए अची वेहनि ऐं मानियूं खाईनि ऐं वेंझनि। चनाब बादशाह दरियाव आहे, भरियो मटु माठीणूं, कोॾीअ जो नुक़सानु कोन रसाईंदो। को भले कंधीअ ते खट विझो सुतो पियो हुजे, नालो कोन वठंदुसि, बाक़ी रावी नुक़सानकार। 12 मेलनि ते सुतल माण्हू बि ईअं न सम्झे त सलामत आहियूं। असांजे माइटनि जो ॻोठु रावीअ खां 14 मेल परे हो। हिकिड़ी राति सुता, सुबुह जो ॿियनि ॻोठनि जा माण्हू अची ॾिसनि त ॻोठु आहे ई कोन, रावी पई वहे। अॼु हिते सुभाणे ओ हुते, नांगनि वांगुरु वराका ॾींदे माॻ ऐं वहकरा बदिलाईंदे, नुक़सानु कंदे हलंदे। रावी दरिया त कोन्हे, शैतान आहे। सॼो ॾींहुं शैतानगिरियूं कंदे। मूं पुछुसि भला सुतलज जो बि उहो वड़ कोन्हे, उहो बि दरियाव आहे, शैतान कोन्हे। नीली बि ईअं। नीलीअ खे भारत वारा ॿधी बंदि करे छॾीनि। मूं चयसि बाक़ी ॿियो दरिया त आहे कोन जंहिंखे नीली सॾिजे, हिकिड़ो ब्यास आहे। चयाईं उहो नीली उन करे चऊंसि जो ब्यास जे चाड़ ते जेको कंदियुनि में गाहु थो थिए, उहो गाहु जेका में चरंदी सा कारीअ मां मटिजी नीरी थी पवंदी। नीली में जो खीरु नाहे, माजून ऐं मोमड़ी आई आहे। मैयूं बि नीलीअ जूं चई खणी बसि कर। ॿियो छा थिए उते? ॿियो थिए ब्लैक। अच्छा हा, ब्लैक वारा दरिया जे कंधीअ ते अॾा ऐं मोर्चा ठाहियो वेठा आहिनि। पुलिस चौकियुनि में सुक आहे, ॿाहिरि निकिरनि त सिर जो ख़तरो अथनि। ॿेलनि में साह हर कंहिंखे प्यारो आहे। संदन ॻाल्हियुनि मां सम्झुमि त ब्लैक स्मगलिंग थो चवे। ब्लैक वारा टायर खयों विझनि दरिया में, उन्हनि मथां पटियूं काठीअ जूं हणी छॾींदा, उन्हनि ते रखंदा सामान। टायरनि में काठ जा मुठिया बि बणाए हणी छॾिया अथनि। बसि पोइ सामान टायरनि मथां, संदन हथ टायर जे मुठियनि में अलोड़े वाही वेंदा लुढ़ंदा। पुलिस पहुचे किथां? 2-3 फायर करे रिकॉर्ड जी पूराई करे वञी वेही रहंदा। पोइ पतियूं रखियो वेठा आहिनि ब्लैक वारनि सां। पान जा पत्ता, सोपारियूं, कपिड़ो मलमल जो ऐं ॿियूं कई शयूं अचनि थियूं भारत खां। हितां चांवर ऐं सुयूं वञनि। सुयूं उहे कोन जेके माण्हू नशे लाइ हणंदा आहिनि, हीरोइन। हा, ॿियूं कीअं नशेदार शयूं, ॿियूं कई नशेदार शयूं। अमीर वठनि, ग़रीबनि जो कमु कोन्हे। किरोड़नि जो नफ़ो। ॿियो पथर घणो थो वञे। पथर हा, उहो कोन्हे जेको सवात ऐं ॿियनि हंधनि ते निकिरे थो, महांगो आहे। ज़मरद हा, ॿिया बि कई क़िस्म आहिनि। भारत में जोधपुर जो मुल्क को आहे। हा, जोधपुर जो शहर बि आहे। उते वञे थो पथर, उते चीरे उन मां हीरा ठाहीनि था। हिते पुलिस वारा आया हुआ। हिन जेल में हिकिड़ो हेड कांस्टेबल ऐं ॿिया कांस्टेबल, उन्हनि लखे रुपयनि जा क़ीमती पथर पकड़िया। केस चालान थियो, पथर निकिता निकमा। रवाजी जवाबदारनि चयो पथर उहे न आहिनि, ॿिया क़ीमती आहिनि। पतो पियो त ॿिया सचा पथर पुलिस वारा खाई विया आहिनि। उन्हनि जी जाइ ते नकली कूड़ा पथर कोर्ट में पेश करे छॾियाऊं। हिकिड़े पुलिस वारे सची करे विधी। लखनि जो माल हो। 4-4 साल टीप वठी हिते आया। सोचियुमि त ज़मरद मां हीरा त कोन ठहंदा, पर ज़मरद ज़रूरु क़ीमती पथर आहे। असगर पियो चए सरजी, राति हिकिड़ी कवाली वारीअ कमाल करे छॾिया। बसि दंग थी वियो। असलम पहलवान बेदमार बि चवे थो त जे मुसलमाननि हुई, चवे थो त ॻाल्हि ख़तमु थी वई।
बेदिमार क़ैदियुनि खे फटका हणंदड़। हिन खां वधीक कवाली कंहिं कान ॻाई। हिंदुस्तान जी मुस्लमाननि हुई। मूं चयसि मूं ॿुधी आहे, वाक़ई कमाल जी ॻाए थी कवाली। याकूब ड्यूटी बुक खे घुरायोसूं, हींअर आयो। ख़बरूं चारियूं थियूं। आलम लोहार जे ॻाइण जूं ख़बरूं कयाई ऐं रेशमा जूं बि आराई ज़ात वारनि तां चर्चा कयाई। असांजो असगर बि आराई आहे, शरीफ़ुल नफ़्स ज़िया बि आराई आहे। याकूब चयो त हुकूमत आरायुनि जी आहे। आसमान में झुड़ आहे, हवा थधी पई लॻे। कराचीअ तां यूसुफ पियो ॻाए, सॼणनि जा सारियो साग आऊं वेठी रोज़ रणा। सवेल प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं बि ॿुधमि। कमर शहबाज़ पे ॻाल्हायो। सोचुमि हितां जा साॻिया माण्हू शाइर बि आहिनि, नक़ाद बि, कहाणीकार बि, टीवीअ लाइ ड्रामा बि लिखनि त ड्रामे में कम बि कनि। असांजे माण्हुनि खे बि हरफनि मौला थियणु खपे। अॼु बि इस्पताल कोन मोकिलियाऊं। SP जवाब त कोन ॾेई छॾियो आहे त बग़ैर हथ कड़ीअ जे असीं कोन वठी वेंदासूं। सुबुह खां सोचींदो रहियो आहियां त ईअं थियो त पोइ कहिड़ो रवैयो अख़्तियार करणु घुरिजे ऐं छा कजे। उस्तादनि जो सबक़ु आहे त जे समूरे एहतियात जे बावजूदु झेड़ो ॻिचीअ में पइजी वञे त पोइ ते न हटिजे, पाए पूरी कजे, पर हूअं पंहिंजी मर्ज़ीअ सां, सवाइ वाजिबी सबब जे, सवाइ सही मसइले जे आधार जे, वक़्त ऐं जाइ जे, सही चूंड जे, सवाइ पूरे वीचार, रथाबंदीअ, तयारीअ ऐं खटण जी पक जे का बि वेड़ शुरू करणु न घुरिजे। उन उसूल जी रोशनीअ में छा कजे, रिट जे इम्काननि ऐं नतीजनि ते पियो सोचां। आई तुंहिंजी सार ओ यार, ओ परॾेही, ओ परॾेही। सिंगार अली सलीम अयाज़ जो कलाम पियो ॻाए। सही माण्हू आहे, उन क़िस्म जे कलाम लाइ लॻो। आव आरियाणी ओरे, मां दामन लॻी आहियां, दामन लॻड़ी आहियां, तुंहिंजे दामन लॻी आहियां। जवाबु नाहे ख़ुर्शीद बेगम जो। छा धुनूं हूंदियूं अथसि, छा आवाज़ में झांइ, शायदि सादी सूदी ऐं मिसकीन आहे, तंहिं करे रेडियो वारा लिफ्ट नथा ॾियनिसि, न त अहिड़ो आवाज़ु पंहिंजो मटि पाण आहे। ख़्वाजा इमदाद ऐं ग़ुलाम हुसैन खे शर्माइणु खपे। इजो अची वई समीना, बिरह बैरागी कयोड़े जेॾियूं, बिरह बैरागी कयो। मूंखे दर्द दीवानू कयोड़ी जेॾियूं, बिरह बैरागी कयो। पुछियो कयमि तबीब ॿिया, मूंखे नींहं नियो, मूंखे नींहं नियो, मूंखे नींहं नियो। धुन मम जुमन जी ठाहियल आहे पक, ॿियो ठाहे नथो सघे अहिड़ी। जुमन बि अलाए छा आहे, पर चरियो मस्तु दुनियादारी ऐं पब्लिसिटी जे किसे खां अणवाक़िफ़। बुंड जो बुंड, अहिड़ो तख़लीक़ी ज़हन, अहिड़ो कीन मां की बणाईंदड़ माण्हू सिंधी मौसीक़ीअ जे तारीख़ में ॿियो कोन्हे। कंवर जो आवाज़ ॿी शइ हो, पर संदसि धुननि जो दाइरो महदूद हो। जीवणी बि ईअं। सिंधी कलाम ख़ासि करे शाह जे कलाम जूं हिन जेके धुनूं ठाहियूं आहिनि, अहिड़ो कमु हिते पंजाब में बुले शाह ऐं फरीद ते बि कोन थियो आहे। जेकॾहिं शाह लतीफ़ खे कंहिं संदसि शायाने शान मौसीक़ीअ जो लिबास पारायो आहे त उहो एज़ाज़ उस्ताद जुमन खे हासिलु आहे। दरअसल हिन जे कमाल ऐं कम ते सिंध में वीचार ई न कयो वियो आहे। ख़ुदि हिन बि नवनि शाइरनि जे कलाम ते पूरो ध्यानु न ॾेई पाण सां ज़ुल्म कयो आहे। खेसि नवं शाइरनि जे कलाम जूं धुनूं बि ठाहिणु खपनि ऐं पंहिंजे फ़न में वाधारो करणु खपनि। पर यार ॿुधे छो थो, सिंधी माण्हूअ खे ॾींहं जो मिले त राति जी कहिड़ी परवाह। हिकिड़ो हुनर आहे त ॿिए जो कहिड़ो ज़रूरु, हेतिरी शोहरत आहे त वधीक कामयाबीअ जी कहिड़ी घुरिज। पर सभु तरफ़नि घण गुणनि हर फन मौला ऐं ॾींहं ॾींहुं नवां वाधारा कंदड़ ओरिच माण्हुनि जी जेतिरे सिंध खे घुरिज आहे ऐं सा बि अॼु तहिड़ी ॿी कंहिं क़ौम खे कान्हे। बहरहाल सिंधी राग जी तारीख़ में मोहम्मद जुमन जो कमु बेमिसाल आहे। पिर्त जा पेर भरे अचु, सॼण अॼु कुर्ब करे अचु। सलेमान शाह बाहियूं ॿारियो बीठो आहे। असगर बूट जा धागा खणी आयो आहे चकर मां। मुंहिंजो पीटी बूट बि फाटी वियो आहे ऐं धागा बि टुटी विया आहिनि। मलमल जूं कमीसूं बि फाटंदियूं वञनि, ख़ुदा करे ही उन्हारो कढी वञनि। ॿियूं कमीसूं हिन गर्मीअ में पाइणु नामुमकिन आहे। काल्ह अली अकबर पठान रवानो थी वियो मर्दान पंहिंजे ज़िले जे जेल ॾांहुं। मोकिलाइण आयो, ॾाढो ख़ुशि हो। 100 रुपया ॾिनामांसि, ख़ुदा करे वाॻूं वाट ते खसे न वञनिसि। मोकिलाइण महिल रोअणको हारको थी वियो, मोकिलाइण महिल रोअण हारको थी वियो। ॾाढो कुर्बाइतो माण्हू आहे। नेठि अख़बार आई आहे, अजीब क़िस्म जूं हवाई तोड़े ॿियूं ख़बरूं आहिनि।
ख़बरुनि जा के सिरा ही आहिनि। सरदार क़यूम हुकूमत ऐं सियासतदाननि में मुफ़ाहिमत कराईंदो। रिथल सियासी पिंजरे बाबति सियासी अॻुवाणनि जी राय हासिल कई पई वञे। वफ़ाक़ी सूबाई वज़ारतूं जल्द टोड़ियूं वेंदियूं। यौम सियाह जे करे ई हुकूमत सियासी पिंजरो ॾियण ते मजबूर थी आहे। कंवर कुतुबुद्दीन नूरानी मियाँ जे नाले नवाबज़ादा नसरुल्लाह जो ख़ासि पैगाम, आउं मुल्क जे कंहिं बि हिसे में वञण लाइ वस वारो आहियां। शेरबाज़ मज़ारीअ पंहिंजी नज़रबंदीअ जे ख़िलाफ़ु हाई कोर्ट में रिट करण खां मनो करे छॾी। नामज़द हुकूमत में को बि उहिदो क़बूल करण वारनि जी पार्टी मेंबरी अज़ ख़ुदि ख़तमु थी वेंदी। चेयरमैन जी गैर हाज़िरीअ में स्टीयरिंग कमीशन खे फ़ैसिले जो अख़्तियार कोन्हे। कारकुन मायूस आहिनि। मुमताज़ भुट्टो सियासी जमायतुनि जे नुमाइंदनि ते मुश्तमिल सियासी हुकूमत जे क़याम जो इम्कान। सदर ज़ियाउल हक़ उन हुकूमत जो गैर फ़ौजी सदर हूंदो। सियासी हुकूमत चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कंदी। हिन ख़बर जी आख़िरी सिट आहे। उन्हनि हल्कनि जो चवणु आहे त उन तजवीज़ मुताबिक़ ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई वज़ीर आज़म जे हैसियत में कसम खणंदो। अमरीकी सफ़ीर जी ग़ुलाम मोहम्मद बिलोर सां मुलाक़ात। उहो सफ़ीर श्रीलंका में अमरीका जो सफ़ीर आहे। हुकूमत हज़्ब दस्तूर आफ़ीमी ख़बरूं छपाए माण्हुनि खे जिदोजहद जी ज़रूरत ऐं उन लाइ तयारीअ खां गाफ़िल रखण जी कोशिश पई करे। 1983 ईस्वी। जा तो से नहीं बोलूं कन्हैया, राह चलत पकड़ी मोरी बैया, जा तो से नहीं बोलूं। लता नीम क्लासिकी रंग में गीत पई गाए। थदी हवा पई लॻे, उमागर गज़ल पई गाए। आवाज़ रसीलो अथसि, कलाम मिड़ई आहिनि। बपर उर्दू सर्विस ते अंबनि बाबति कचहरी पई हले। बम्बईअ जे अल्फांसो हाफ़ोसी मदरास जे हमाम, लंगड़ो, चौसा, ख़ासिल ख़ासि, सरोली, सुफ़ेदा, सुरखा ॿियनि जिन्सुनि जो ज़िक्र पियो हले। तुख़्मे ऐं कलमी अंबनि जी ॻाल्हि आहे। अंबनि जी ॻाल्हि ईअं पई कजे ॼणु कंहिं महबूब जो ज़िक्र आहे। चए अंब नाज़ुक मिज़ाज आहे, मिठो रसीलो ख़ुशबूनि में वेढ़ियल आहे। हिकिड़ो लखनऊ जो मीर साहिबु पियो फरमाए, दुनिया ए अंब जी दुनिया के अहिड़ा आशिकाने अंब ऐं फ़िदायाने अंब खपनि जेके अंब लाइ उमिरियूं वक़फ़ कनि ऐं जिगर जो खून ज़मीन ते हारे अंब जी अज़मत खे बुलंद कनि। माशा अल्लाह, माशा अल्लाह जो शोर मची वियो आहे। अंब जे वण जी ख़ुराक में मिस्री ऐं गुलाब जी पाणी मिलाइण जी ॻाल्हि पई हले। भरियल पेटनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधण जहिड़ियूं आहिनि। अमरो, मलियाबाद, बनारस, मुर्शिदाबाद, नवाबनि राजाउनि जो ज़िक्र खुटे ई नथो। अलाए किथे हिंदुस्तान पाकिस्तान जे कंहिं स्टेशन ते सितार पई वॼे। भैरवीअ जा उदास उदास मिठा मिठा सुर ॼणु का फिराक जी मारियल पंहिंजे प्रेम जूं ॻाल्हियूं पई करे। यादि जूं लहरूं अचनि वञनि पियूं। पहिरीं नज़र, माणा, इनकार, इक़रार, अंजाम, इंतज़ार, वसल, सरमस्तियूं, विछोड़ा, हाणे यादगिरियुनि ऐं पछतावनि जूं उदास उदास सुञियूं सुञियूं ऐं पोइ बि आबाद आबाद सरसब्ज़ ऐं सदाबहार वायूं। विछोड़ो ऐं मौत ॼण वैरागी भैरवीअ जा वेस मटाए संदसि रूप वठी अमर वसल ऐं ज़िंदगी बणिजी विया आहिनि। ज़हर फिरी अमृत थी पियो आहे। लता चओ त कर कनु ॾियो वेठी उहा ॻाल्हि ॿुधे। शुरू थी वई आहे। पंछी बिन में पिया पिया गाने लॻा। अॼु अंदेशो हो त अमेरिका जी इनक़िलाबी मुल्क निकारगुआ ते पासे वारे मुल्क खां हमिलो कराईंदो। सुबुह जो ख़बरुनि में अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई। CIA हमले जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। हेॾां जापान जी ओकिनावा ॿेट ते जापानी हवाई फ़ौज अमेरिका जे एटम बरदार हवाई जहाज़नि सां गॾु जंगी मशक़ूं कयूं आहिनि। जापान वरी कोरिया खे $2 अरब ॾिना आहिनि। अमेरिका, जापान ऐं ॾखिण कोरिया जो सियासी ऐं फ़ौजी साज़बाज़ वधी रहियो आहे। मौजूदा जापानी हुकूमत अॻिए खां 2 क़दम अॻिते वधी अमेरिका खे ॿख विझो वेठी आहे। पैसिफिक महासागर में अमेरिका ॿिया एटम बरदार जहाज़ लाथा आहिनि। पैसिफिक ऐं हिंदी वॾे समुंड ते मारो ॿधी ॾिनो अथसि। ॾखिण कोरिया ऐं न्यूट्रॉन बमनि जा अमरीकी अॾा पिया ठहनि। दुनिया जे अवाम जी वॾी घणाईअ खे पिनण खां पढ़णु यादि कोन्हे।
पंहिंजे रोज़मर्रा जे अज़ाबनि में आहिनि वीचारा। तन खे ख़बर ई कान्हे त संदन ऐं ॿियनि दुनिया जे इंसाननि लाइ साम्राज जो आदमखोर कहिड़ा वेगर पियो कुटे, कहिड़ियूं खूनी कोड़कियूं ऐं सिरकण फायूं पियो तयारु करे। एॾा न कर नाज़ जानी, एॾा न कर नाज़, मारियो तुंहिंजे अंदाज़, एॾा न कर नाज़। ख़ुर्शीद बेगम, छा गलो आहे, छा धुन ऐं छा ॿोल, जिते लयार पेरूं पटन ते पचनि था, उतां मुंहिंजा मारूं मयारूं मुकनि था। ॿोल, धुन ऐं आवाज़ टेई वाह जा आहिनि। हली आ कुर्ब करे हली आ। अॼुकल्ह गीत ऐं ग़ज़लनि में ॿियनि यारनि जो को धकु निशान ते लॻे थो, पर उस्ताद बुखारी वसऊं धकु कोन थो घुसाए। ख़ुशकिस्मतीअ सां धुनूं ठाहींदड़ ऐं ॻाईंदड़ बि सुठा मिलिया अथसि। असुलु मुंडीअ ते टिक। फिल्मुनि लाइ गीत लिखे ऐं धुनूं ठाहींदड़ अॻूणा न, पर उहे हुजनि जेके रेडियो लाइ धुनूं ठाहीनि था त की कम थी वञनि। साहिर लुधियानवीअ जे गीत जूं सिकूं लहनि जेकर, पर सिंधी फिल्मुनि जे नसीब में गीतकार रशीद लाशारी या उन जो भाउ ॿियो को हूंदो ऐं डायरेक्टर जनाब हसन शेख वग़ैरह वग़ैरह। कहाणी का बि न, डायलॉग सखणी लफ़ाज़ीअ ते ॿधल। 20/7/1983 ईस्वी राति अब्दुल कादिर जूणेजे जो उर्दू ड्रामो दीवारें ॾिठुमि। पीर पे सोरियमि त को सिंधी समाज बाबति उर्दू ड्रामो बि हिते ॾिसिजे, पर उहो बि डपु होमि त मतां माण्हू न खिलाए। सिंधी माण्हुनि तां ॼटाणियूं तवाई ॻाल्हियूं करे अॼु सुबुह जो मूंखे ख़ुशि करण लाइ या अलाए सचपच अनवर ऐं नूरे उन ई ड्रामे जी नेकी कई। अनवर चयो ॿिया ड्रामा उथण शर्त बोर हूंदा आहिनि, विच विच में का सुठी सीन ॾिनाऊं त वाह, न त बसि। अनकही ड्रामे सीरियल जी तारीफ़ कयाई। पुछियोमांसि त वारिस कीअं हो? चयाईं ज़बरदस्त। अनवर ख़ुशामदी टाइप माण्हू नथो ॾिसिजे। भायां थो त ड्रामो वणियुसि। नूरे खे बि सिंधी ड्रामे ॾिठे गच वक़्तु थी वियो आहे। उर्दूअ जी बहितरीन ड्रामे जी लेवल जो शायदि नाहे। ख़ासि करे पठाणनि जी अदाकारी कंदड़ पाकिस्तान जे चोटीअ जा फ़नकार हिते कोन्हनि। न की अहिड़ियूं सुहिणियूं फ़नकाराऊं आहिनि, पर कहाणी जेका असुलु ॻाल्हि आहे सा हरू भरू वाइड़ी कान्हे। अदाकार सही चूंडियल आहिनि, हेसी ताईं ठीकु हलियो आहे। बिना चट ऐं माण्हू खिलाइण जहिड़ो कोन थियो, तंहिं ते शुक्र कयुमि। चङो आहे, तंहिं ते ख़ुशि थियुसि। अब्दुल कादिर जे ठीकु हलियो त सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ खे हिकिड़ो सुठो कहाणीकार मिली पवंदो, जंहिंजी अणाठ बल्कि अणहूंद आहे। जूणे जहिड़ा कहाणीकार लिखनि, उस्ताद बुखारीअ जहिड़ा गीत लिखनि ऐं अदाकार अहिड़ा या हिननि खां बहितर हुजनि त किसो ठीकु थी वेंदो। पर मुसीबत वरी थींदी मदी ख़ारिज चटियुनि मौसीकारनि ऐं डायरेक्टरनि जी। सिंधी फिल्म लाइ हेसी ताईं जेकी गीत कहाणियूं लिखंदा, मौसीक़ी ॾींदा, डायरेक्शन कंदा रहिया आहिनि, से अक्सर ख़ुदाई चटियूं हूंदा आहिनि। उन्हनि मां घणनि खे सिंधी फिल्म मथां हचा थी करे पवण जी ॾोह में टीपूं ॾियणु खपनि। इस्पताल नथा मोकिलीनि, अलाए कहिड़ी नियत अथनि या अलाए रंधिणे में कहिड़ो रोलो आहे। अख़बारुनि में बलदियाती चूंडुनि जे सिलसिले में MRD जे अंदरि हिक ॿिए ख़िलाफ़ु बयानबाज़ी थी रही आहे। ॾिसिजे छा थो थिए। हुकूमत जा इदराक ख़तरनाक आहिनि। जे पाण में विड़ी पिया त किसो गुड़ थी वेंदो। PP जी वॾेरकी लीडरशिप भुटे जो खून विकिणी बलदियात में अचणु घुरे थी। वीचारा शहादत जो चेक कैश कराइण लाइ मरियो था वञनि। मुड़सी करे हैड़ो मोर मुड़ुस कुहायो अथनि, एतिरे जा बि हक़दार नथा थियनि, न थिया छा? चवनि था त 5 जुलाई ते बि उहो लॾो सॼे पाकिस्तान में लिको वेठो। संदन ॾोह कोन्हे। मेजरनि ऐं कर्नलनि जे ख़ाकशोरी ऐं उन्हनि जे ज़ोर ते अवाम खे तापण खां फ़ुर्सत मिलेनि त ॿिए पासे ध्यानु ॾेई सघनि। ॿिए कंदे उहो कमु आहे बि सियासी हारियुनि नारियुनि ऐं कासिबुनि यानी कारकुननि जो। ही सियासी ज़मींदारीअ जा मालिक आहिनि। उहे पाण त कोन वञी सियासी काढ़नि में कढ़ंदा ऐं जिदोजहदुनि जूं लुंडियूं लताड़ींदा। उहे त सियासी बटईअ वक़्तु ईंदा, उन महिल फिरी चुस्त ऐं चालाक थी पवंदा। वण घोड़े ॿधण कोन ॾींदा, मुल्क ट्रापे मारींदा। कल्ह पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में अंदरूनी दहशतगर्दी वग़ैरह ख़िलाफ़ दिफ़ाई मुआहिदे थियण जी ख़बर आई आहे।
ॿई अवाम दुश्मन आमिर टोला हिक ॿिए खे पंहिंजे पंहिंजे अवाम जे गुस्से गज़ब खां बचाईंदा, हिक ॿिए जे तख़्तनि खे टेकूं ॾींदा। उहो कमु हले अॻे ई पियो, हाणे उनखे क़ानूनी शक्ल ॾिबी। अवाम दुश्मन जेतिरियूं साज़िशूं वधाईंदा, ओतिरियूं पाण लाइ वधीक कोड़कियूं तयारु कंदा। जवाबी तौरु अरब ऐं पाकिस्तानी अवाम हिक ॿिए जे वेझो ईंदा ऐं पाण में ॿधी करे ॿिन्ही आमिर टोलनि खे टिकट वठाईंदा। अॻिते उहो लाड़ो ज़रूरु पैदा थींदो ऐं पसो पेश ज़रूरु वठंदो। दर्दन दिलि आज़ारी साईं, करका मोटण वारी साईं, तोरीअ नाहे करीम जो साईं, केरु ॾिए दिलदारी साईं। अब्दुल करीम पलीब सुहिणियूं काफ़ियूं ऐं वायूं थो चए। कराचीअ तां पौणे ॾहें वारो प्रोग्राम वेठो ॿुधां, गर्मी का आहे छा? ॿिए कमु करण ते वाक़ई नथी थिए। इलाही सारा कम रहिया पिया आहिनि। अध में छॾियल फ्रेंच, अंग्रेज़ी, जर्मनी ऐं स्पेनी अदब जी तारीख़ जो अहवालु वरी पियो पढ़ां। असांजी ऐं ॿिए दुनिया जे अदब वांगुरु हिननि जा बि साॻिया पार सालिह वारा आहिनि। पहिरीं शाइरी, पोइ नसर, पहिरीं हाकिमनि, पीरनि, वलियुनि ऐं देवताउनि जी सिफ़त, पोइ देरि सां ॿियूं ॻाल्हियूं। कुकड़ा धमे दिया कोयली ते हाय बांग, माहिया टोर बैठियां मेकू ॿहूं लॻा अरमान। सैया चौधरी सिराइकी लोकगीत ॿुधाए पई। धुन निहायत मिठी ऐं मन मोहींदड़ आहे। आवाज़ अहिड़ो अॻु कॾहिं कोन ॿुधोमांसि। ए फजर जा कुकड़, कोयली बांग ॾिनी हुई। तुंहिंजी बांग ते भुलिजी माण्हुनि जे डप सोरां ढोलीअ खे फजर खां अजायो घणो अॻु मोकिले छॾियुमि। पोयां अरमान थियुमि त एॾो तकिड़ो छो मोकिलियोमांसि। साम्राज्यनि तरफ़ां क़ाइमु करायल 5 साम्राज परस्त एशियाई मुल्कनि इंडोनेशिया, फिलिपाइन, मलेशिया, सिंगापुर ऐं थाईलैंड जी गठजोड़ आसियान बाबति मालूम थो थिए त उन में इंडोनेशिया कुझु न कुझु ख़ुदमुख़्तार पॉलिसीअ ते अमल करे रहियो आहे। सबब 2-3 आहिनि। सभिनी में वॾो मुल्क आहे, तेल अथसि, चीन सां दुश्मनी हली अचेसि ऐं ग़ैर जानबदार तहरीक जे बानियुनि मां आहे। सदर सोइकारनो जे करे उन करे वियतनाम बाबति अमेरिका जी सख़्तु दुश्मनीअ जी पॉलिसीअ जी भरपूर ऐं ग़ैर मशरूत हिमायत नथो करे। ग़ैर जानबदार तहरीक अंदरि सिंगापुर वांगुरु अवामी क़ुवतुनि जी छिती मुखालफ़त बि नथो करे। आसियान जा हिंदुस्तान सां वापारी लाॻापा सुठा आहिनि। हूअं ई आसियान जो ॻचु इलाइक़ो तारीख़ी तरह हिंदुस्तानी सकाफ़त जे गहरे असर हेठि रहंदो आयो आहे। इक़्तिसादी तरह बि आसियान जा सरमाएदार मुल्कनि सां इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। सरमाएदार मुल्क आसियान जे कपिड़े वग़ैरह खे पाण वटि अचणु नथा ॾियनि। फिलिपाइन जी पॉलिसी बि हरू भरू छिकताइण वारी न आहे। बाक़ी थाईलैंड, मलेशिया ऐं सिंगापुर झली झल नथा ॾियनि। कलंदर पुॼंदुनि। हिकिड़ो ख़ौफ़नाक शकिल वारो सिख ससुई पियो ॻाए। ससुई नू मां मतां ॾेंदी छॾ बलोचां यारी, सुबुह ते कर क़याम जहांदा शामी करण तयारी। हाशिम शाह जी ससुईअ मां कलाम आहे। आवाज़ ठीकु अथसि। भायां थो त ससुई पंहिंजे हिन परस्तार खे भंभोर में ॾिसे हा त पुनूअ जे अचण खां घणा ॾींहं अॻु दाहूं करे भंभोर ख़ाली करे वञे हा। न आउं भुलियुसि। मोर मुड़ुसु आहे। फोटोग्राफीअ जो ख़लल हो। अॼु जनरल फैज़ अली चिश्ती हुकूमत ख़िलाफ़ ज़ोरदार बयान ॾिनो आहे। MRDA जे मरकज़ी मीटिंग में मोहम्मद फाज़िल बि ख़ासि दावत ते शरीक हो। हिते लफ़्ज़ राहू खे राहू करे लिखनि। ठीकु आहे, फ़िलहाल राहू त थियासीं, अॻिते ॾिसी वठिबो। बल्दियाती चूंडुनि वारो झगड़ो किथे कोन थियो आहे। शेर मोहम्मद मरी चयो आहे त हुकूमत तोड़े सियासी पार्टियूं मुलाशाही मज़हबी निज़ाम जूं हिक ॿिए खां वधि अलमबरदार आहिनि। उन करे उहे मार्शल खे तूल थियूं ॾियनि। मज़ारीअ खे मुल्ताना में क़ैद कयो अथनि। सफ़ा चट थिए चयाऊंसि, पर नेठि बरोचकी अची वई अथसि। हाणे भाड़ियो कोन थींदो हरूभरू। फ़िलहाल कन हमराहनि टोकियो पिए मुड़ुस खे। हाणे पाण बि जॾहिं अहिड़ी खुनकी ॾेखारीनि तॾहिं चङो कमु थिए। इम्कान उहे था ॾिसण में अचनि त ॻाल्हि थधी कान थी वेंदी। सफ़ा थोरी घणी दुखंदी पई ऐं सिराइकी चवणी मुताबिक़ जे दुखंदी रहसी ते मच बि पवसी। बाहि जे दुखंदी रहंदी त मची बि पवंदी।